कंडियारो में बल्दियाती चूंडू वेझो ईंदे ई सैयद ज़फ़र शाह ग्रुप पारां PTI जे टिकट ते बिहारियल यूसी कंधर जे उम्मीदवार पारां सरगर्मियूं तेज़ करे छॾियूं। यूसी कंधर में जलसो मुनक़द कयो वियो। कंधर रिंद पीरज़ादा राजपत बिरादरी जे मौज़ शख़्सियतनि सवे माण्हुनि जे दरबेलो खां अॻूणे डिप्टी स्पीकर क़ौमी असैम्बली सैयद ज़फ़र अली शाह जी अॻवाणी में रैली जी सूरत में जलसे खां आंदो वियो। रस्ते ते आजियां गुलनि जी वर्खा ॻोठनि जे रहवासियुनि पारां मुकमल हिमायत जो ऐलान कयो वियो। नौशेरो फिरोज़ ज़िले जी सियासत ते राज कंदड़ सैयद ज़फ़र अली शाह पारां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे टिकट ते बिहारियल यूसी कंधर जे उम्मीदवारनि चेयरमैन दोस्त मोहम्मद कंधर, वाइस चेयरमैन मुमताज़ अली रिंद, जनरल काउंसलर ग़ुलाम मेहदी ऐं ॿियनि जी कामयाबी लाइ यूसी कंधर में जलसो मुनक़द कयो वियो। मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां तालुक़ रखंदड़ मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि जी शिरकत। यूसी कंधर ते PTI जे टिकट ते बिहारियल उम्मीदवारनि जी कामयाबी लाइ मुकमल हिमायत जो ऐलान। उन मौक़े ते जलसे खे ख़िताब कंदे सैयद ज़फ़र शाह, दोस्त मोहम्मद, एडवोकेट नसीम ऐं ॿियनि जो चवणु हो त PTI वाहिद जमहूरी पार्टी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।